बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों मां तव्हां सभिनी खे पंहिंजे चैनल ते भलीकार थो चवां। दोस्तों मां तव्हांखे अॼोके वीडियो में इहो ॿुधायांसि त तव्हां पंहिंजी गाॾी जे कागज़नि जी तव्हां जेकॾहिं गाॾी ख़रीद था कयो या तव्हांजी पंहिंजी गाॾी आहे उन जा कागज़ आहिनि जेके त उहे तव्हां कीअं वेरीफाई कयो त तव्हांजा कागज़ जेके आहिनि ओरिजिनल आहिनि या न, या ही फेक कागज़ आहिनि। त इन लाइ तव्हांखे वेबसाइट ते अचिणो पवंदो। वेबसाइट लिंक बि मां तव्हांखे हिन वीडियो में ॾींदुसि। उन खां पोइ तव्हांखे सिलेक्ट करिणो आहे तव्हांजी गाॾी जेका 4 व्हील आहे या 2 व्हीलर आहे, मोटरसाइकिल आहे, जेका बि गाॾी हूंदी आहे सिलेक्ट कंदा। सिलेक्ट करण खां पोइ तव्हां हिते गाॾी जो नंबर लिखंदा। गाॾी जो नंबर केतिरे तरीक़े सां लिखिणो आहे उहो ॾिसो, हिते क्लिक करे ऐं पाण लिखंदासीं सभ खां पहिरियां अखर एस बी ए। इन खां पोइ तव्हांखे हिते डैश ॾियणी आहे। उन खां पोइ तव्हांखे नंबर लिखिणो आहे 47। गाॾी जो इन तरीक़े सां नंबर लिखिणो आहे। उन खां पोइ आई एम नॉट अ रोबोट ते क्लिक करणी आहे ऐं वेरीफाई कंदो त तव्हां रोबोट त न आहियो। जंहिंखां पोइ तव्हांखे सर्च ते क्लिक करणी आहे। सर्च ते क्लिक करण खां पोइ तव्हांखे हेठि ॿुधाईंदो गाॾी तव्हांजी डिस्क्रिप्शन त हीअ गाॾी जेका आहे यूनिक आहे ऐं मोटरसाइकिल आहे। व्यू डिटेल में क्लिक कंदव त हिन जी सॼी डिटेल जेका आहे तव्हांखे जीएस नंबर थियो, रजिस्ट्रेशन नंबर आहे ऐं रजिस्ट्रेशन जी डेट आहे कॾहिं थी आहे, ऐं टैक्स जेको आहे उन पी आर एल आहे या न आहे टैक्स पी आर एल, इंजन नंबर आहे, व्हीकल आहे, मॉडल जेको आहे उहो बि हिते लिखिजी ईंदो। मतिलबु कंहिंजे नाले ते आहे उहो बि हिते अची वेंदो। ऐं मॉडल जेको आहे गाॾी जो साल जेको आहे ईयर उहो कहिड़े साल जी आहे गाॾीअ, सॼी जेका बि डिटेल आहे गाॾी जी उहा तव्हांजे साम्हूं हिते अची वेंदी। हिन जी लिंक जी डिस्क्रिप्शन जेका आहे, लिंक जेका आहे उहा मां वीडियो जी डिस्क्रिप्शन में रखी आहे। उते तव्हां क्लिक करे ऐं वेबसाइट ओपन करे सघो था।